लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे ऑस्ट्रेलिया जे शहर मेलबर्न में मास्टर्स जी डिग्री लाइ वियल असांजे दोस्त जनाब यासिर अली समो साहब। यासिर अली समो साहब जो हिकिड़ो मुख़्तसर तारीफ़ हीअ आहे त जॾहिं ॾुकार न पिया, जॾहिं बिरादरी में जहिड़ा कोन हुआ त अब्दुल्ला ऐं मोहम्मद यूसुफ साहब जेके आहिनि उहे ॿई गॾु रहंदा हुआ। पोइ हिकिड़े भेरे अब्दुल्ला साहब साॻियो ई झिरकनि में रहिजी वियो ऐं जनाब मोहम्मद यूसुफ मटियारी शहर कूच कयो। मटियारी में उनजी थोरी तकी ज़मीन आहे ऐं उते ई धंधो कारोबार अॼु खां कई ज़माना अॻे कंदा हुआ। उहो थियो असांजे यासिर समे जो नानो। ऐं जनाब अब्दुल्ला समो साहब जेको झिरकनि में क़ाइद आज़म जी वसंदी में रहियल हो, उहो थियो हिन जो ॾाॾो। हिन जो वालिद साहब रफ़ीक अहमद साहब जेको आहे उहो वापडा में SD हो। वापडा जेको आहे हूअं त सॼे मुल्क जी खल लाथी आहे, पर हीअ अलहलोक हुजण जे करे ही पंहिंजी खल ऐं पंहिंजी इज़त बचाए वापडा जी नौकिरी पूरी करे वरी हाणे पंहिंजे गुज़र सफ़र ते पंहिंजी ज़िंदगी रिटायरमेंट खां पोइ गुज़ारनि था ऐं हिननि खे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु बि आहे। मूं यासिर खां हिकिड़ी ॻाल्हि पुछी ऐं उन खां पोइ असां इंटरव्यू शुरू था कयूं। यासिर खां मूं पुछो त जनाब अब्दुल्ला समो साहब जेको झिरकनि में हो त उहो कंदो छा हो? चई त झिरकनि में हू हकीम बि हो ऐं मदरसो बि हलाईंदो हो। सो अब्दुल्ला समी साहब जो मदरसो झिरक जे माण्हुनि खे ख़बर आहे। मूं पुछियोमांसि त काॾे मदरसो काॾे हिकमत? त चयूं त अंग्रेज़नि जे दौर में इहा ॻाल्हि कयल चयल ऐं इस्तेमालु थींदी हुई त जेको ॿारु पढ़े उहो को न को हुनर बि सिखे। सो हिन इंटरव्यू खां अवल आउं सिंध जे समूरनि उस्तादनि खे, सिंध जे समूरनि वालदेन खे जनाब अब्दुल्ला समी साहब जी इहा ॻाल्हि यादि कराइणु थो चाहियां त इल्म सां गॾु जेकॾहिं को हुनर सिखंदव न बुख मरंदव ऐं न वरी हेॾे होॾे पिया तड़पंदव ऐं बेकसी ऐं बेवसी जी ज़िंदगी उहा अव्हां खां सवे मेल परे हूंदी। अचो त हिन नौजवान जनाब यासिर समी खां हाल वाल वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मूं अव्हांजे वॾनि जो, अव्हांजे नाननि जो मटियारी में था रहनि, ॾाॾनि जो जेके झिरक में था रहनि। तव्हां झिरक जी ॻाल्हि निकिती आहे, क़ाइद आज़म वारो घरु ॾिठो आहे? जी बिल्कुलु ॾिठो आहे। कहिड़े हाल में आहे? खस्ता हाल चयो, बसि हिकिड़ी भित ॾिनी पई आहे। हा। टुटल फुटल दरवाज़ो आहे। हा। अंदरि वञण जी जॻह न आहे। बट कबूतर इहे पंहिंजो माना आख़िर ठाहे करे वेठा आहिनि। बाक़ी को संभाल चइजे या वञी माण्हू ॾिसे त भई क़ाइद आज़म हिते पैदा थियो, जंहिं पाकिस्तान चवंदा ठाहियो, ऐं उन जी जॻह जी बि सार न लही सघिया। माना तारीख़ उते हुजे, जी उन जे बदिरां कबूतरनि पंहिंजो मस्कन ठाहियो। बिल्कुलु ईअं ऐं झिरक जी ॿी जेका आहे मशहूरु हस्ती, जी उहे हिस प्रिंस करीम आगा ख़ान, उन्हनि जो घर बिल्कुलु क़ाइद आज़म जे घर जे बिल्कुलु बराबरि में आहे। उहो बि उते आहे, पर उते हुननि कुझु इहो रुॻो बहितर कयो आहे त हिकिड़ी चइजे तख़्ती लॻाए छॾी आहे त हीअ यादगार आहे। हिते जेको आहे सो प्रिंस करीम आगा ख़ान जेको आहे सो रहंदा हुआ शुरूआती ॾींहंनि में, ऐं ॿई हिक ॿिए जा पाड़ेसरी हुआ। अच्छा जी। ऐं ॿिन्ही जायुनि में फ़र्क़ु आहे त हिकिड़ी सरकारी आहे ॿी ख़ानगी आहे? हा इहो फ़र्क़ु आहे? बिल्कुलु। अच्छा। हिकिड़ी चवनि था हिकिड़ी जेका आहे क़ाइद आज़म वारी जॻह उहा अञा ताईं रजिस्टर लॻी पई आहे क़ाइद आज़म जे पीउ जे नाले ते। अञा ताईं रजिस्ट्री में जीणा भाई जे नाले। जी उन्हनि जे नाले ते रजिस्टर आहे रिकॉर्ड में। सो बाक़ी हिस्ट्री जी ख़बर अथव कीअं शिफ्ट करे छॾियो। झिरक जी ॿी का ॻाल्हि ॿुधाए, ॿियो केरु केरु मशहूरु आहे उते? झिरक में झिरक जूं ॿ वॾियूं हस्तियूं त असां त इहे ई ॿुधियूं त पंहिंजो क़ाइद आज़म ऐं प्रिंस करीम आगा ख़ान जेके वॾी वेल नोन शख़्सियतूं आहिनि। ऐं उन खां पोइ चइजे शख़्सियतुनि जे बारे में मूंखे एस सच कुझु ज़्यादा इंफॉर्मेशन कोन्हे, छो जो आउं मूव थी वियुमि ज़्यादा हैदराबाद। वरी चइजे जीअं इंट्रस्ट बि एस सच ओड़ो न रहियो जो माण्हू पुछे का चए, छो जो जॾहिं शुरू खां असां ॾिसंदा आयासीं रुॻो इहो त भई क़ाइद आज़म पैदा थियो ऐं हो बसि हिते जेको आहे इन खां वधीक इन खां पोइ हिस्ट्री बि वधीक कुझु नथी ॿुधाए, असांखे बि शौक़ु घणो न कोन्हे। रहियो। बिल्कुलु
ठीकु आहे। हाणे तव्हां प्राइमरी पोइ मैट्रिक पोइ हैदराबाद मां अॻिते छा पढ़ियो? हैदराबाद में मूं इंटरमीडिएट ताईं फ्रॉम नर्सरी खां इंटरमीडिएट मूं उते कई। 12 क्लास पास करे वरी मुंहिंजी BE सिविल इंजीनियरिंग में एडमिशन थी वई मेरान यूनिवर्सिटी जामशोरो में। छा में? सिविल बैचलर्स इंजीनियरिंग? जी हा, सिविल इंजीनियरिंग। अच्छा, गुड। वो 4 साल मूं उते उहा डिग्री हासिलु कई। उन खां पोइ हर पंहिंजो सिंधियुनि जो ज़्यादातर रुझान हूंदो आहे सरकारी नौकिरी, हिकिड़ो इहो माइंड सेट हो। ऐं पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे एग्ज़ाम जे लाइ तयारी जो टाइम मिलियो विच में, पर उहो बि जेको आहे सो काफ़ी दौर मुश्किल रहियो, छो जो पाबंदियूं लॻियूं ऐं इलाही स्कैंडल साम्हूं आया। टेस्टूं शेड्यूल हूंदे सूंदे 2 ॾींहंनि खां पहिरीं असांखे ख़बर पवंदी त भई पोस्टपोन थी वियूं, उहो बि रहियो। ऐं उन दौरान पोइ वरी मूं टेक्निकल कॉलेज हैदराबाद जेको उते जेको आहे मूं बैचलर ऑफ सिविल टेक्नोलॉजी वारनि खे पढ़ायो ऐं उहो सुठो मुंहिंजो टाइम गुज़रियो, छो जो पढ़ाइणु जेको आहे मुंहिंजे लाइ पहिरियों एक्सपीरियंस हो ऐं इलाही कुझु मूं स्टूडेंट्स मां बि सिखियो। ऐं उन खां पोइ वरी शाम जो बि आउं पढ़ाईंदो हुउमि। माना 2-3 साल जेको ग्रेजुएशन खां पोइ मुंहिंजी ॿाहिरि वञण ताईं जो सफ़र हो, इन में मूं रुॻो टीचिंग कई हुई, पढ़ायो ऐं पढ़ियो पियो जेको। ऐं उन खां पोइ जेको आहे सो बसि ॿाहिरि निकिरण जो हिकिड़ो शौक़ु पैदा थियो त ॿाहिरि निकिरिजे। यासिर, इहो शौक़ु अवां में कंहिं पैदा कयो या पाण ई तजुर्बा करे थी वियो? माहौल जेको आहे न उहो तव्हांखे उन तरफ़ धिकींदो आहे, सेखारे थो। बिल्कुलु, तव्हां जॾहिं ॾिसंदा तव्हांजे आसपास जेके शयूं थियनि पियूं, पोइ तव्हांजो बि माइंड स्लोली उन शइ खे एक्सेप्ट करणु शुरू कंदो आहे ऐं इंट्रस्ट बि वधंदो आहे तव्हांजो उन में। हिकिड़ो त मुंहिंजो वालिद साहबु, उनखे ॾाढो शौक़ु हूंदो हो, छो जो उन जा दोस्त जेके हुआ उन्हनि जा पुट ॿाहिरि हुआ, त बाबा मूंखे चवंदो त ॿाहिरि वञा। हालांकि तव्हांजो ॾाॾो जी त इंडिया मां पढ़ी आयो? बिल्कुलु, हा, हिकमत बिल्कुलु। त तव्हांजे घर में ॿिज त पोखियल हो, तव्हां लेट कई आहे। चई सघिजे थो, बसि उतां खां ई माना सिस्टम चइजे हलंदो आहे। बाक़ी आउं ईअं चवां त आउं पहिरियों हुउसि पंहिंजे ख़ानदान में जेके पंहिंजे फादर एॾो सपोर्ट कयो, पंहिंजे पीउ एॾो सपोर्ट कयो त तूं जेको आहे ॿाहिरि निकिर ऐं छॾ इन्हनि सरकारी नौकरियुनि जे चकरनि खे ऐं ॿाहिरि वञी दुनिया घुम, ॾिस, पढ़। ऐं जेको माण्हू ॿाहिरि वञे थो, ज़ाहिर आहे बाबा जा दोस्तनि जा पुट निकिता हुआ त उन्हनि में काफ़ी चेंजिस आई हर लिहाज़ सां, फाइनेंशियली बि चओ, हुननि जी ग्रोथ में बि इलाही ज़्यादा फ़र्क़ु आयो। त बाबा खे बि शौक़ु हूंदो त मुंहिंजो हिकिड़ो पुटु त ॿाहिरि वञे, ऐं सभिनि खां ज़्यादा जेको चइजे प्रेशर चओ या चओ त उमेदूं जेको हूंदियूं आहिनि वॾे पुट मां हूंदियूं आहिनि। सो बाबा मूंखे सेखारींदो बि रहंदो, चवंदो बि रहंदो, उन्हनि सां मिलाईंदो बि रहंदो, त उन्हनि सभिनि शयुनि आहिस्ते आहिस्ते इहो मुंहिंजो दिमाग़ु ठाहियो त मूंखे। हाणे तव्हां दिमाग़ु छा ठाहियो आहे? त ॿाहिरि निकिरणो आहे। छा कयां, किथे वञा, अमेरिका, इंग्लैंड, छा? हा, इहो वरी कुझु ईअं थियो जो जंहिं वक़्तु मुंहिंजो माइंड ठहियो त ॿाहिरि निकिरणो आहे, तेसि ताईं कोविड अची चुको हो, कोरोना। हा, त उन में माना इहे 5-6 साल अॻु जी ॻाल्हि? जी हा, बिल्कुलु 5-6 साल अॻु जी ॻाल्हि आहे। ऐं कोविड अञा ताज़ो माना चइजे त ख़तमु थियो, हलंदो रहियो, उन विच में माइंड ठहियो ऐं पोइ ईअं चवंदा आहिनि मुंहिंजो ॿाहिरि निकिरणु जेको आहे न उहो तव्हांखे हिकिड़ी थोरी स्टोरी थोरी वॾी आहे, ज़रूरु ॿुधायो। सो मुंहिंजो एज़ अ टीचर जेको रोल हो न उहो सिर्फ़ु पढ़ाइण ताईं महदूदु न हो। स्टूडेंट्स जा पर्सनल मैटर्स बि ॿुधंदो हुउमि, उन्हनि सां ॾाढो फ्रैंक हूंदो हुउमि, ईअं सम्झो जीअं दोस्तनि वांगुरु। घर जा मसइला बि ॿुधाईंदा, कंहिंसां फीस जो मसइलो, कंहिंसां कुझु, पोइ जेतिरो थी सघंदो उन्हनि जी हेल्प आउट कंदो हुउमि। सो इहा सभिनी स्टूडेंट्स खे ख़बर हुई। हिकिड़े ॾींहुं आउं स्टाफ रूम में वेठो हुउमि त हिकिड़ो स्टूडेंट मूं ॾे आयो, मूंखे चयईं त सर तव्हां में हिकिड़ो कमु आहे पर्सनल। मूं चयो ठीकु आहे, अचो वेहो। चई सर मुंहिंजे घर जा माली हालात सही कोन आहिनि, भाउ वॾो आहे जेको बैंक में जॉब कंदो आहे ऐं अटैक थियो त उनखे मना थियल आहे कमु करण जी, वेहिजी वियो। हाणे आउं बचियो आहियां ऐं मुंहिंजी माउ आहे, हिकिड़ी भेण आहे, कमाइण वारो केरु बि न आहे। सो मूंखे को जॉब वठी ॾियो, किथे मूंखे लॻारायो त आउं 2-3 पैसा कमाए पंहिंजो घरु हलाए सघूं असां। सो मूं हुन खां पुछियो, छो जो टेक्निकल कॉलेज में मेजॉरिटी उहे छोकिरा ईंदा हुआ जेके सुबुह जो ॿी का डिग्री बि कंदा हुजनि,
इहो बि थींदो हो, माना सुबुह जो हुनजी ॿी का डिग्री बि हुई। सो मूं हुन खां पुछियो त भई तो वटि ॿी का डिग्री आहे? हुन चयो मुंहिंजी बैचलर्स थियल आहे जेनेटिक्स में। मूं चयो हेॾी ज़बरदस्त तुंहिंजी डिग्री लॻी पई आहे ऐं तूं वेठो सोची त ॿी का आम जॉब कंदे, तूं स्कॉलरशिप ते ॿाहिरि छो नथो वञी? चई सर उहो कीअं थींदो? मूं पेन पन्नो खणी, छो जो मुंहिंजी पहिरीं रिसर्च थियल हुई, मूं हुनखे ॿुधायो त ही ग्रुप जॉइन कर फेसबुक ते ऐं हिन स्कॉलरशिप जे पोयां लॻ, तुंहिंजो 100% थी वेंदो। हुनखे ॿुधायमि, हुन खां पुछियमि तुंहिंजी CGPA केतिरी? हुन ॿुधायो 3.5। मूं चयो ज़बरदस्त, तुंहिंजो त माना कमु थियो पियो आहे, रुॻो तोखे अप्लाए करिणो आहे। 8-9 महीना गुज़रिया, मूंखे कॉल अचे थी, ऐं घरु वेठो हुउसि, मूंखे कॉल अचे थी, छो त सर तव्हां सां मिलणो आहे। उहो साॻियो ई स्टूडेंट, पोइ ॿुधायोमांसि त भई घर जे साम्हूं होटल आहे, उते अची वेही था सघो। मूं चयो वरी को मसइलो हूंदो? वियमि त केक खणी आयो, मिठाई खणी आयो, साईं तव्हांजे लाइ मिठाई। मूं चयो छाजी? चई साईं तव्हांजो चयो न त स्कॉलरशिप में अप्लाई कंदे थी वेंदे, मुंहिंजी थी वई स्कॉलरशिप। चयो ज़बरदस्त। चई साईं तव्हां जीअं रूट ॿुधायो मूं उहो ई फॉलो कयो ऐं मुंहिंजी स्कॉलरशिप थी वई। पोइ मूं हुन पुछियो किथे थी आहे? हुन चयो इटली में थी आहे। अच्छा, हाणे हितां खां वरी मुंहिंजी शुरू थी थिए, जो मुंहिंजो स्टूडेंट जेके मूं ॿुधायूं शयूं, हुनखे इहो यकीन हो त मुंहिंजे उस्ताद मूंखे चयो आहे त मुंहिंजो कमु थी वेंदो, माना थी वेंदो। उन यकीन सां उन शइ जे पोयां लॻो त हुनजी स्कॉलरशिप थी वई ऐं उहो इटली पहुतो। माना माण्हू लॻो पियो हुजे बसि, जेको लॻो पियो हूंदो आहे, रस्ता ख़ुदि ब ख़ुदि ठही वेंदा आहिनि। बिल्कुलु। ऐं असां जेके मोस्टली मूं ॾिठो बि आहे त इलाही माण्हू यकदमि फाइनल स्टेज जो सोचींदा आहिनि ऐं उहो सोचे करे यार अॻियां कमु न थींदो पोइ छा थींदो, मुंहिंजी हेॾी महिनत जेका ज़ाया थी वेंदी। इन चकर में इलाही स्टे बि कोन था वठनि, क़दम नथा वधाइनि त भई मुंहिंजो हीउ बि कमु थी सघे थो। अगरि 2-3 क़दम अॻियां वञा मथां ॿियो को रस्तो खुली वञे। सो ईअं ई मुंहिंजो जीअं स्टूडेंट उते पहुतो त उन मूंखे ॿुधायो त साईं तव्हां वारो ई रूट आहे। पोइ बसि मूंखे मुंहिंजे स्टूडेंट ते वरी यकीन त हिन इहो रूट फॉलो कयो। माना इरादा तव्हांजे वालिद साहब जा जी, ऐं गाइड तव्हांजो थियो तव्हांजो शागिर्द। बिल्कुलु। ईअं थी करे मुंहिंजी पोइ एडमिशन थी, स्कॉलरशिप लॻी ऐं आउं पहुतमि रोम। अच्छा, हा, रोम ॾाढो ज़बरदस्त शहरु लॻो शुरूआति खां ई। यूनिवर्सिटी इहो तव्हांजो पहिरियों दफ़ो मुल्क खां ॿाहिरि? बिल्कुलु, पहिरियों क़दम हो ॿाहिरि। हैदराबाद खां तव्हां रोम टपिया आहियो? रोम टपी डायरेक्ट। सो पोइ हाणे उते 5 साल थी विया? बिल्कुलु, माना 2 साल सम्झो ऐं रोम में रहियमि। ऐं मूंखे शुरू खां शौक़ु ऑस्ट्रेलिया जो हो, पर चवंदा आहिनि जेको तव्हांखे फ़िलहालु अपॉर्चुनिटी नज़र अचे पई, को मौक़ो नज़र हथ में अचे उहो अवेल कयो। ॿिए अपॉर्चुनिटी जे इंतज़ार में हिन खे न विञायो। मूं बि इहो ई स्टेप वरितो, इहा जीअं मूंखे मिली पोइ ईअं ई जनरली गैदरिंग में वेठा हुआसीं त हिकिड़े कंहिं स्टूडेंट ॿुधायो पिए त उन स्कॉलरशिप जे लाइ अप्लाई कयो आहे ऑस्ट्रेलिया जे लाइ। मूं ऑस्ट्रेलिया जो नालो ॿुधो, मुंहिंजा दोस्त सभु उते, मूंखे शौक़ु, मूं चयो इहो कीअं थींदो? त हुन ॿुधायो त अगरि तव्हां यूनिवर्सिटी जे लास्ट 2 सेमेस्टर्स में तव्हांजी परसेंटेज 85 खां मथे आहे। इहो तव्हांखे ॿुधाए थो रोम में वेठा आहियो तव्हां? रोम में वेठा आहियूं, क्लास में ईअं ई डिस्कशन पियो थिए। सो मूंखे ख़बर ई न, पर कंहिंजे वातां ॻाल्हि ॿुधी, ऑस्ट्रेलिया जो नालो ॿुधी करे ॿुधाई 85 परसेंटेज करणी आहे, आइल्स हुजेसि त पोइ हुनजा चांसिस वधी वेंदा। मूं बसि उहा राति ऐं घरु वियमि, इन कमाए पिया लॻमि त ऑस्ट्रेलिया निकिरणो आहे। ॾिठमि पंहिंजी परसेंटेज 85 खां मथे मुंहिंजी परसेंटेज हुई। आइल्स ऐं हितां पहिरीं करे वियो हुउमि। सो मूंखे आइल्स में डिग्री छा आहे, लेवल छा अथव? 7 बैंड्स कया। वाह वाह, 7 बैंड्स ते अची वियो। 7 बैंड्स अचीव थी विया ऐं उहो बि माना 10-12 ॾींहंनि जी मुख़्तसर तयारी करे ऐं 7 बैंड्स अची विया हुआ। सो इहो मूंखे हिकिड़ी वॾी माना चइजे सपोर्ट मिली आइल्स जे। हाणे आइल्स जी 7 बैंड्स जी ऐं 85 रोम जा इहे थिया तव्हां सां गॾु? बिल्कुलु। ऐं उन खां पोइ आयो मोटिवेशन लेटर त तव्हां वञणु छो था चाहियो? उहे सवाल पुछनि था? बिल्कुलु, उहे सवाल पुछनि था त तव्हां छो था वञणु चाहियो, तव्हांजी मोटिवेशन छा आहे। पोइ मूं यूनिवर्सिटी ऑफ मेलबर्न चूज़ कई हुई ऐं मूं यूनिवर्सिटी ऑफ मेलबर्न खे थोरो सर्च कयो त दुनिया जी टॉप 20 में पे आई। सो पहिरियों रीज़न इहो। ऑस्ट्रेलिया में तुंहिंजा दोस्त हूअं ई वेठा? बिल्कुलु।
सो इहो त हुई मोटिवेशन। मेलबर्न तो क्रिकेट में ॿुधो बि हूंदो न? हा बिल्कुलु, मेलबर्न त ॿुधो आहे। मेलबर्न त ॾाढो फेमस आहे, MCG ग्राउंड उते जो वॾो फेमस आहे। सो बसि ईअं ई अप्लाई कयोसीं, उन ई राति में अप्लाई कयुमि ऐं घर फ़ोन करे पंहिंजी अमड़ खे ॿुधायो अप्लाई कयो त हुन जो थी वेंदो। हा उहो छो जो हुन ख़बर ई मूंखे शुरू खां ई ऑस्ट्रेलिया जो शौक़ु आहे, चई तुंहिंजो हिते थी वेंदो, बसि दुआऊं थी करी ऐं पोइ चवंदा बसि मूं पंहिंजे हिसाब सां त पंहिंजो 100% ॾिनो, सीटूं हुयूं 2, फस्ट चॉइस मूंखे मिली। वाह वाह। पहिरीं सीट मूंखे मिली ऐं ऐं माना जॾहिं मूं पंहिंजो नालो ॾिठो त मूं सम्झो मतां वेटिंग में अचे या छा, पर फस्ट ते मुंहिंजो नालो आयो। ऐं त ॾाढो ख़ुशि थी वियुमि त हे माना दरवाज़ा खुली विया मुंहिंजा। वाह। सो हूअं अगरि ऑस्ट्रेलिया केरु हितां खां वञे त 1.5-2 करोड़ जो ख़र्चो थींदो। अच्छा। हा, ऐं मूंखे त हुते हितां खां रोम बि स्कॉलरशिप ते, रोम खां वरी मेलबर्न जेको वियुमि उहो बि स्कॉलरशिप ते वियुमि। सो उहो सॼो माना फ्री ऑफ कॉस्ट मुंहिंजो कमु थी वियो। यूनिवर्सिटी ऑफ मेलबर्न में वरी साल खनि उते रहियुमि। यूनिवर्सिटी उहा भला तव्हां रोम में किथे पढ़ियो? रोम में सपेंजा यूनिवर्सिटी। सपेंजा शहर में आहे उहा? बिल्कुलु शहर में आहे। उते जो क्लोसियम, हा बिल्कुलु इहो जेका गोल इमारत आहे पुराणी, बिल्कुलु इन जे बिल्कुलु अपोज़िट में आहे, बिल्कुलु साम्हूं आहे। माना असांजी यूनिवर्सिटी जे साम्हूं असांखे क्लोसियम नज़र ईंदो आहे। असांजो स्टॉप जेको आहे उहो क्लोसियम ईंदो, उतां खां पोइ मथे चढ़ंदा हुआसीं सिधो यूनिवर्सिटी। वाह वाह। माण्हू नहर जे किनारे वेठा शायरियूं कंदा आहिनि या किताब लिखंदा आहिनि ऐं अवां तारीख़ जे किनारे ते हर रोज़ु वेंदा हुआ। बिल्कुलु। हा, कॾहिं सोचियो बि न हो त ईअं बि थींदो। वाह। लाइफ जेका ज़िंदगी वॾी अनएक्सपेक्टेड आहे, वाह। ख़बर ई कोन हूंदी ऐं ज़बरदस्त बि आहे। बिल्कुलु ज़बरदस्त बि आहे। उहो ई आहे न, तव्हां जेतिरो पंहिंजो पाण खे पॉज़िटिव रखंदा आहियो न त शयूं तव्हांजे लाइ उन हिसाब सां कमु करणु शुरू करे ॾींदियूं आहिनि। मुंहिंजो त इहो बिलीव आहे। उहो त ठीकु आहे, माण्हू हाकारी हुजे न, बिल्कुलु त पोइ हा जिते किथे थींदी ईंदी। बिल्कुलु साईं मां अचां, हा साईं मां वञा जहाज़ ते, हा साईं मां वञा रोम, हा साईं वञा ऑस्ट्रेलिया, हा ई थी न। जी बिल्कुलु। रुॻो हाकारी पॉज़िटिव हुजण जे करे। बिल्कुलु। हा बिल्कुलु। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए, जी रोम जे स्पेंजा यूनिवर्सिटी, त रोम में उहो चौक ॾिठो अथई जिते ब्रोनो खे बाहि ॾिनी हुयऊं, जंहिं चयो त धरती गोल आहे? उहो तव्हां पंहिंजी बिरादरी खे न ॾिठो? तव्हां हालांकि पाड़े में काइदे आज़म खे छॾे आयो, ब्रोनो खे त यादि कयो आहे। ठीकु थियो। हाणे तव्हां ऑस्ट्रेलिया, हाणे मेलबर्न यूनिवर्सिटी ते ॻाल्हाए, मूंखे अञा ॿी ॻाल्हि ॿुधाए। हाणे तव्हां वटि थियूं दिमाग़ में 3 यूनिवर्सिटियूं जेके ॾिठव, हिकिड़ी असांजी महिराण यूनिवर्सिटी, तॾहिं उकेली साहब हो JVC, हा न, डॉक्टर साहब, डॉक्टर असलम उकेली साहब, ऐं तव्हां सिविल में तव्हांखे कंहिं पढ़ायो? काफ़ी टीचर्स हुआ। मेन टीचर हूंदो न? तॾहिं हो साईं ख़ासकेली साहब जो चेयरमैन हूंदो, ऐं हींअर जेको VC आहे डॉक्टर ताहा शेख साहब, ताहा हुसैन जी, हा इन्हें बि पढ़ायो असांखे। मुंहिंजी थीसिस जो सुपरवाइज़र रही चुको आहे। अच्छा, ठीकु आहे। त ताहा शेख साहब तव्हांखे पढ़ायो, हाणे तव्हां वियो स्पेंजा, इहा थी अव्हांजी ॿी यूनिवर्सिटी। ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे यूनिवर्सिटी जे हिसाब सां? इमारत न ॿुधाइजां। न इमारत में त उअई यूनिवर्सिटी जे हिसाब सां ऐं अगरि ॾिसां, पहिरीं शइ कैरिकुलम जेको आहे असांजो, मुंहिंजी मास्टर्स मूं कई पे ट्रांसपोर्ट सिस्टम इंजीनियरिंग। हितां त तव्हां सिविल में करे वियो, वरी हाणे तव्हां निसाब वरी मिलियो तव्हांखे ट्रांसपोर्ट जो? जी, उहो सिविल जी ई ब्रांच आहे। अच्छा, मास्टर्स खे हिकिड़े में करणी, स्पेशलाइजेशन वारा। सो ट्रांसपोर्ट में मूंखे शौक़ु बि हो। सो कैरिकुलम अपडेटेड, माना जेको हींअर जदीद दुनिया में शयूं थियनि पियूं, हिकिड़ो त उहो, ॿिया जेके असांजा उस्ताद हुआ हुते, उहे हिकिड़े क़िस्म जा ईअं सम्झो त साइंटिस्ट ई चओ, या माना उहे रिसर्च जी दुनिया जा चइजो मञियल माण्हू हुआ। किथे? पंहिंजो यूरोप में। हिते ॿुधाए फ़र्क़ु कहिड़ो आहे? अच्छा, फ़र्क़ु
हाणे तव्हां ॿिनि यूनिवर्सिटियुनि जो फ़र्क़ु पुछो आहे अव्हां खां। जी 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 हिकिड़ी एशिया जे मुल्क पाकिस्तान जे पाकिस्तान ठाहींदड़ सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर जी वसंदी जामशोरो में शानदार यूनिवर्सिटी आहे महिराण। जी महिराण शानदार आहे। बिल्कुलु अॼुकल्ह त इन खां बि अॻियां आहे, जी जी सची बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। बिल्कुलु उहा महिराण जेका यूनिवर्सिटी आहे हम्म, उन में हाणे तव्हांखे भेट करण लाइ स्पेंजा यूनिवर्सिटी मिली। जी फ़र्क़ु कहिड़ो आहे? हा हुते महिराण यूनिवर्सिटी में मुंहिंजो बैचलर्स प्रोग्राम हो त असांजा जेके बि सब्जेक्ट हुआ उन्हनि सां रिलेटेड असां लैब्स बि कयूं हुयूं। ऐं जॾहिं शुरूआति थी बैचलर्स जी तॾहिं डिपार्टमेंट नओं अञा ठहियो हो, लैब्स नयूं हुयूं, मशीनरीज़ नयूं हुयूं, त प्रैक्टिकली शयूं कयूंसीं। ऐं उहे ओॾी महिल आहिनि ख़बर पवंदी जॾहिं माण्हू उहो करे ॿाहिरि निकिरंदो आहे, पोइ ख़बर पवंदी आहे त माना जेके शयूं असां लैब्स में कयूं हुयूं उहे किथे किथे हाणे कम थियूं अचनि। वाह वाह। सो उन वक़्तु त उहे सभु शयूं हिकिड़े चइजे न रूट हलंदियूं रहियूं, कंदा रहियासीं। हर ईअं न हो त असां का शइ जेका प्रैक्टिकली रुॻो पढ़ी हुजे उहा परफॉर्म न कई हुजे। लैब्स ॾाढी ज़बरदस्त महिराण जूं, ऐं असां प्रैक्टिकली बि हर शइ सिखी कईसीं बि। हा कुझु थियोरिटिकल जेको हूंदो हो सो त बसि ईअं सम्झो उहो थोरो जीअं चवंदा न मदरसनि वारो कमु थियो हो। बाक़ी प्रैक्टिकली ॾाढी साउंड जेके असांखे मिलिया। हाणे जेकॾहिं अचूं साॻी शइ होॾां खणी अचूं सपेंज़ा में, त हुते फ़र्क़ु इहो हो त हुते हर शइ अपडेटेड हुई। माना असांखे जेका शइ पढ़ाऊं पिए उहा हिन पोएं साल में छा थियो आहे। वाह। पोइ हिते केतिरो फ़ासिलो आहे, फ़र्क़ु? हिते असांखे जेके शयूं पढ़ायूं वञनि थियूं उन में जेके थियोरिटिकल ॻाल्हि कयां त उहे शयूं अॼुकल्ह सॉफ्टवेयर में अची वियूं आहिनि। माना असांखे उहे शयूं एक्चुअली ईअं करणियूं ई न आहिनि। इन फ्यूचर फील्ड में असां उहा शइ उहा परफॉर्म ई कोन कंदासीं, उहो सभु शइ सॉफ्टवेयर कंदो। पर असां अॼु बि माना उहे ई शयूं बसि ट्रेडिशनल हिकिड़ो वे करिकुलम डिज़ाइन थियल आहे, असां उनखे बसि फॉलो कंदा ईंदासीं, को सॉफ्टवेयर यूज़ न कयोसीं। इहो हिकिड़ो माना वॾो ड्रॉबैक रहियो। त असां जॾहिं त हिन वक़्तु AI जो दौरु आहे, हर शइ जेका कंप्यूटराइज़ आहे, डिजिटलाइज़्ड आहे, ऐं असां उन वक़्त में जेको आहे सो का बि अहिड़ो सॉफ्टवेयर न करे सघियासीं, असांजे कोर्स में शामिलु न हो। हिते ईअं हो हर जेको सब्जेक्ट हो उन सां गॾु हिकिड़ो सॉफ्टवेयर बि हो जेको असांखे कंपलसरी हो त असां पढ़ंदासीं ऐं गॾोगॾु उहो परफॉर्म बि कंदासीं। असांखे ख़बर पए रियल टाइम में थिए छा पियो। असां जेका डेटा यूज़ कई उहा रोम जी यूज़ कई, रोम जे पब्लिक ट्रांसपोर्ट जी यूज़ कई। हाणे जेकॾहिं आउं रोम वञां थो त उते ई ट्रांसपोर्ट ॾिसां त मुंहिंजो ॾिसण जो तरीक़ो बि हो आहे। ज़ाहिर आहे। हाणे आम जेको माण्हू ॾिसंदो मुंहिंजे ॾिसण में वॾो फ़र्क़ु आम माण्हू जो त आम तरीक़ो आम हूंदो। तरीक़ो हूंदो। आउं त एज़ अ ट्रांसपोर्ट इंजीनियर थी करे ॾिसंदुसि। इहो सॼो तॾहिं थियो जॾहिं उन्हनि टीचर्स असांखे उहा साॻी डेटा खणी असांजे शहर में असांजी यूनिवर्सिटी खां शुरू थींदे उहा सॼी असांखे ॾेखारी ऐं उन ई ते सॼो असां सॉफ्टवेयर ते उहे शयूं परफॉर्म कयूं त अगरि असांखे पब्लिक ट्रांसपोर्ट घटाइणी वधाइणी, कारूं घटाइणियूं आहिनि, साइकिल वधाइणियूं आहिनि, छा करिणो पवंदो, इहो सॼियूं शयूं असां सॉफ्टवेयर बेस्ड सिखियूं। ऐं हिते वरी उहे शयूं जेके बि महिराण यूनिवर्सिटी में आहिनि सभु सॉफ्टवेयर बेस्ड आहिनि, पर असां सिर्फ़ु थियोरिटिकल पढ़ियूं हुयूं। सो इहो वॾो हिकिड़ो चइजे डिफरेंस मिलियो मूंखे त हू जदीद दुनिया सां गॾु पई हलनि। मां इल्ज़ाम नथो हणां, जी जी पर हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजे ज़हन में। जी जी उतां जॾहिं तव्हां उते पहुचो था जी त महिनत ओतिरी था कयो जेतिरी हिते कंदा हुओ या हिते न कंदा हुओ या हिते वधीक कंदा हुओ? हिते महिनत अगरि ॾिसूं त जेको महिराण जी ॻाल्हि कयां हा, तव्हां उहा ई कयो। बिल्कुलु। त उते असांखे सिस्टम ख़बर ई त असांजो सिस्टम कीअं थो वर्क करे। असांखे ख़बर आहे त भई असां जेको शयूं क्लास में पढ़ियूं आहिनि, जेके हॉट टॉपिक चओ उहे आहिनि, बसि उन्हनि खे थोरो आख़िरी ॾींहंनि में ॾिसंदासीं त असांजो कमु थी वेंदो, पेपर पास थी वेंदो या सुठियूं मार्कूं कढी वेंदासीं। अगरि असां कंपेयर कयूं सपेंज़ा खे त उते वरी ईअं न हो, उते माना असांखे गॾु टीचर सां गॾु थो हलणो पए।
माना सर पढ़ाए पियो, जेको बि करे पियो, सॼी परफॉर्मेंस असांखे ऑन द स्पॉट ॾियणी आहे सर खे। उहे फाइलूं जंहिंमें असां सॼो माना जे सॉफ्टवेयर ते परफॉर्म कयो, उहो सॼी रिज़ल्ट असांखे ओॾी महिल ई सर खे ईमेल करणी आहे, पोइ ई असांजी अटेंडेंस थींदी। ऐं इन जो इहो फ़ाइदो हूंदो जो असां माना गॾोगॾु हलंदा हूंदासीं, सिखंदा हूंदासीं। अञा हिकिड़ो तमामु ॼट कोसि, मां ॼट आहियां न, मां सिखां थो तव्हां मां। ईअं चवां त महिराण में पना वधीक आहे, हिते पना हुआ ई कोन। बिल्कुलु, हा बिल्कुलु इहो चई था सघो। असां सिर्फ़ु लैपटॉप ई यूज़ कयो, एग्ज़ैक्टली ईअं ई थियो। हा, उते कॉपी पेन यूज़ ई कोन कई। ऐं पहिरियों शायदि हो क्लास में वियुमि ऐं मूं वटि ई रजिस्टर पेन हुई, बाक़ी सभु लैपटॉप खणे वेठा। उहो मूंखे ॾाढो अजीब लॻो। पहिरीं ॾींहं जी एम्बेरसमेंट इहा थी मूंखे, जो आउं खोले वेठो आहियां, ॾिसां लिखिबो छा, हिते त बोर्ड बि कोन्हे, हिते त टीचर लैपटॉप ते वेठो आहे, साम्हूं प्रोजेक्टर लॻो पियो आहे, ऐं आउं लिखां छा। पोइ बसि वेठो हेॾां होॾां निहारियां त हाणे क्लास ख़तमु थिए त पोइ घर भॼी लैपटॉप खणी अचां। इहो थियो मूंसां बिल्कुलु। इहा पननि वारी ॻाल्हि 100% लॻी मूंखे। अच्छा, जी हाणे सपंजा जी। केतिरी वॾी आहे? सपेंजा यूनिवर्सिटी तमामु वॾी, हा कैंपसिस उन्हनि जा शहर जे, हिकिड़े शहर जे अंदरि ई 4-5 कैंपसिस आहिनि। अच्छा हिकिड़ो मेन कैंपस आहे, उन खां पोइ क्लोसियम कैंपस उन्हनि जो जंहिंमें आउं पढ़ियो आहियां इंजीनियरिंग जो। उन खां पोइ आर्किटेक्ट सां रिलेटेड जेको आहे उहो उन्हनि अलॻि कैंपस ठाहियो। माना टोटल 4 उन्हनि कैंपस हिकिड़े ई शहर में ठाहिया आहिनि, रोम जे अंदरि। ऐं डिपार्टमेंट बि काफ़ी ज़्यादा आहिनि। जेतिरो मूं पढ़ियो त 35,000+ एनरोलमेंट आहे। एनरोलमेंट आहे। ओके। हा, उन्हनि खे अकोमोडेट कनि था ऐं हर डिपार्टमेंट तव्हांखे मिलंदो। को अहिड़ो डिपार्टमेंट शायदि ई हुजे जेको सपेंजा में न हुजे। वाह वाह। हा बिल्कुलु। अच्छा, इहो तव्हां सॼो 4 कैंपस घुमियो? ऐं 2 कैंपसिस घुमी सघियो आहियां। हिकिड़ो मेन कैंपस हो, छो जो उते कमुकार ज़्यादा हूंदा, सो उते वञणु थींदो रहियो। ऐं उन खां पोइ पंहिंजो कैंपस त पढ़ाई बि उते थींदी। बाक़ी ॿिया कैंपसिस थोरा परे हुआ ऐं जे घुमण जे लिहाज़ सां कॾहिं ईअं सोचियो न हो त उहे कैंपसिस एक्सप्लोर कजनि। बाक़ी दोस्त पढ़ंदा हुआ, उहे ॿुधाईंदा हुआ त कैंपस ॾाढा माना। तोखे दोस्त ऑस्ट्रेलिया जी छिक हुई न रुगो? बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं चई था सघो। जीअं माइंड में आयो न, पोइ माना रोम तो ॿिया कैंपस जा फ्रेंड्स ॾिठा ई कोन। बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं ई थियो आहे मूंसां। पर हींअर जॾहिं असां ॻाल्हायूं था जी त तव्हांखे इहो ख़्यालु आहे त जेकर इहे 2 ॾिसी छॾिया हा कैंपस? जी हा बिल्कुलु। मूंखे थिए पई आहे त इहो एक्सप्लोर करणु खपे हा मूंखे ओॾी महिल। अच्छा, हाणे तव्हां उतां वियो ऑस्ट्रेलिया। जी। अच्छा, उन सॼे स्कॉलरशिप ऐं उन जे केतिरो टाइम थो लॻे? तॾहिं थोरो मसइलो इहो बि हो त कोविड ताज़ो ख़तमु थियो हो, त ऑस्ट्रेलिया जेको आहे ट्रेवल रिस्ट्रिक्शंस लॻायूं हुयूं। को बि उनजो एयरपोर्ट फंक्शनल न हो। इन चकर में माण्हुनि जिन वीज़ा अप्लाई कया हुआ त उन्हनि जो बैकलॉग वधी वियो, जंहिंजे करे मुंहिंजो वेट टाइम इलाही वधी वियो। सो मूंखे ईअं सम्झो त 7 महीना लॻा, जेको हूअं अगरि हिन वक़्तु कजे त 1.5 महीनो लॻंदो। अच्छा जी हा, हू बैकलॉग जे करे थोरो मुंहिंजो वीज़ा प्रोसेस डिले थी वियो, न त 1.5 महीनो जेको आहे उहो इनफ टाइम आहे जो इहो सॼो प्रोसेस। हाणे ऑस्ट्रेलिया कॾहिं पहुतव? आउं पहुतो हुउमि, मुंहिंजो वीज़ा लॻो अक्टूबर ऐं आउं वियो हुउमि फरवरी में। उते तव्हां पढ़ो था? जी हा। छा? मुंहिंजी मास्टर्स पई हले हिते प्रोजेक्ट मैनेजमेंट में। अच्छा, जी। ही प्रोजेक्ट मैनेजमेंट इहो पाण स्पेशलाइजेशन आहे? जी हा, पर को ख़ासि प्रोजेक्ट, को ख़ासि सब्जेक्ट न आहे, पर जनरली आहे प्रोजेक्ट जी मैनेजमेंट कीअं कजे उहो तव्हांखे सेखारनि था। ईअं एग्ज़ैक्टली ईअं ई। और इहो घणा साल कोर्स आहे? 2 सालनि जो 2 कोर्स साल। जी। हाणे तव्हां 4 सालनि खां उते आहियो, 3 खां? जी। ठीकु आहे। जी। ऐं मेलबर्न में जी उन यूनिवर्सिटी जी पढ़ाई ऐं उस्तादनि जो हवालो ॾियो। उते जी त वर्ल्ड क्लास चइजे। हिन सपेंजा खां अॻियां? उहो वरी सपेंजा खां 2 क़दम अॻियां आहिनि। अच्छा। बिल्कुलु। उन्हनि जो माना ईअं सिस्टम आहे त जेके टीचर्स हुआ, हिकिड़ो त टीचर्स जो कंपेरिजन त आउं इन लिहाज़ सां त नथो करे सघां त रिसर्च जे कीअं बि, जेको
जंहिं मूंखे सब्जेक्ट पढ़ायो पिए ट्रांसपोर्ट इंजीनियरिंग जो हिकिड़ो सब्जेक्ट हो उहो बि पढ़ायो। उन जो जेको प्रोजेक्ट हुयो उहो ऑटोनॉमस व्हीकल, ख़ुदि ब ख़ुदि हलंदड़ गाॾी। उहो उन हिकिड़ी बस ठाही जेका मेलबर्न यूनिवर्सिटी जे अंदरि हुई ऐं उहा साल में हिकिड़ो दफ़ो उहा हलाईंदा हुआ। ऐं आउं ख़ुशनसीबु हुउमि उन टाइम ते और ड्राइवर फ्री आहे, ड्राइवर फ्री आहे, उहा पाणी गाॾी मशीन ते हले थी, हले थी सिधी। उन में कंप्यूटराइज़ रखियल आहे सिस्टम कैमराज़ आहिनि, सेफ्टी इंस्ट्रक्शन्स आहिनि, सॼी प्रोग्रामिंग सां उनखे माना सेट करे छॾियो अथनि। जिते बि का शइ ॾिसंदी त को ब्रेकर आहे त स्पीड उन हिसाब सां पाण घटि थी करे, बीहजी वेंदो, को माण्हू साम्हूं अचे या का ऑब्स्टिकल चइजे या का अहिड़ी शइ जेका उनखे नुक़सानु पहुचाए गाॾी खे, उनखे डिटेक्ट करे ख़ुदि ई ब्रेक लॻाए छॾे। माना आहे मशीन पर माण्हू पोइ वधीक बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। सो उहो टीचर हो, उन असांखे पढ़ाई ऐं उन ई सॼी डिज़ाइन कई हुई मेलबर्न यूनिवर्सिटी जे अंदरि। पोइ उन में वेठो तव्हां? विहण जी इजाज़त न हुई, सिर्फ़ु असां ॾिठो पिए छो त सेफ्टी जे करे तव्हां ते उहा बंदिश आहे। हा, असांखे बसि इहो जेॾी महिल स्टार्ट थिए थी ऐं पंहिंजो राउंड कंप्लीट करे अचे थी ऐं जेतिरी स्पीड ॿुधाइनि था उहो सॼो उन्हनि मॉनिटर कयो पिए त ॾिसो कीअं का साम्हूं का ज़ोरीअ का अहिड़ी शइ रखी छॾनि त उन ते गाॾी कीअं थी रिएक्ट करे, इहो सॼो हुननि एक्सपेरिमेंट करे ॾेखारियो। इहो असांजे माना उन प्रोफेसर जो जे पोस्ट डॉक जो प्रोजेक्ट हुयो ऐं उन पंहिंजे लास्ट ईयर में इहो सॼो प्रोजेक्ट कयो हो ऐं मेलबर्न यूनिवर्सिटी उनखे ऑन ते कयो ऐं हर साल उहो साॻिए ॾींहं ते उन ई ॾींहं ते जॾहिं अच्छा उनजी यादि था कनि। बिल्कुलु, त उनखे एॾो अप्रिशिएट कनि था त हिन एॾो वॾो कमु कयो आहे। उहा यूनिवर्सिटी केतिरी वॾी आहे? उहा मेलबर्न यूनिवर्सिटी तमामु ख़ूबसूरत ठहियलु आहे। अच्छा, तमामु ख़ूबसूरत ठहियलु आहे। माना हीअ जेके असां चऊं मूवीज़ जे अंदरि जेके सीरीज़ जे अंदरि असां ॾिसंदा आहियूं कैंपसिस एग्ज़ैक्टली हूअं ई आहे, तमामु ख़ूबसूरत, लाइब्रेरी शानदार ऐं हर किथे तव्हांखे लाइब्रेरी मिलंदी। लाइब्रेरी जे अंदरि मेलबर्न यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी जे अंदरि माना तव्हांखे अगरि निंड अचे थी त उन जे लाइ स्पेशल जॻहियूं रखियलु आहिनि, तव्हां वञी आरामु कयो, 2-3 कलाक तव्हां सुम्ही रहो, माना ईअं सम्झो बेड ठही वेंदा आहिनि, वो जहिड़ा सिंधी उते वञी सुम्हनि सुम्ही सघो था। 24 कलाक कुझु लाइब्रेरी 24 कलाक खुलियल आहिनि, माना तव्हां अचो पढ़ो सुम्हो ऐं ईअं सम्झो पंहिंजो घरु करे सम्झो उनखे। ऐं उन में ई वेंडिंग मशीन लॻी पई आहे खाइण पीअण जे लाइ तव्हांखे, माना हर फैसिलिटी आहे, इंटरनेट फास्ट आहे ऐं तव्हांखे का शइ यूज़ करणी आहे असां वटि स्टूडेंट कार्ड हूंदो, उन ते सॼो एक्सेस हूंदो, बसि उहो टैप कंदासीं कंप्यूटर में कनेक्ट बि थी वेंदो डायरेक्ट, असांखे पासवर्ड लॻाइण जी बि ज़रूरत कोन पवंदी हुई। ऐं मूंखे लाइब्रेरी जो पर्सनली शौक़ु उतां ज़्यादा पैदा थियो, ॾाढी ख़ूबसूरत हुयूं, पढ़ाई जो शौक़ु हो, महिराण में बि वेहंदो हुउमि लाइब्रेरीज़ में। सो मेलबर्न यूनिवर्सिटी जी हर लाइब्रेरी मूं एक्सप्लोर कई, हर लाइब्रेरी वियुमि, ॾिठुमि हुते, ऐं हर लाइब्रेरी जंहिं लाइब्रेरी वेंदो हुउमि चवंदो हीअ सभिनि खां भली हूंदी, पर जॾहिं ॿी लाइब्रेरी वेंदो हुउमि पोइ चवंदो न हे वारी हुन खां ज़्यादा सुठी आहे, कोन्हे, बिल्कुलु हिक ॿिए खां वधीक आहिनि सभु। हिते लाइब्रेरियुनि में पढ़ण जो शौक़ु आहे? बिल्कुलु, तव्हांखे लाइब्रेरी फुल मिलंदियूं। हा, उते मेलबर्न यूनिवर्सिटी मां ख़ासि करे मूं ॾिठो त उते स्टूडेंट जी ॻाल्हि कयां त चाइनीज़ स्टूडेंट मूंखे ज़्यादा नज़र आया, तमामु ज़्यादा हुआ उहे, माना जिते किथे लाइब्रेरीज़ में बि चइजे 70% चइजनि त उहे चाइनीज़ नज़र ईंदा हुआ, बाक़ी ऑस्ट्रेलियन घटि, इंडियंस बि माना रेशियो वाइज़ जिन मुल्कनि जी आबादी वधीक आहे उन जा यंग बि घणा था अचनि। बिल्कुलु एग्ज़ैक्टली, ऐं इकोनॉमिकली बि ॾिठो वञे त उहे कंट्री उन्हनि जे हिसाब सां, हुननि जे हिसाब पंहिंजे हिसाब सां ॾाढी महांगी आहे। ॾाढी, मेलबर्न यूनिवर्सिटी ॾाढी महांगी यूनिवर्सिटी आहे, माण्हू माना ईअं विदाउट स्कॉलरशिप त अफोर्ड ई नथो करे सघे। भले तव्हांखे स्कॉलरशिप मिली, अवां के सना सुका धंधा बि कया, जॉब कया, को मज़दूरी कई? बिल्कुलु। छा कयो? पहिरीं उथंदे ई त असां पहिरियों कमु इहो ई हूंदो आहे त वञी करे CV ड्रॉप कंदा आहियूं, पोइ जेका मिले,
ऐं हिकिड़ो को न को चवंदा आहिनि हुनर ज़रूरु सिखिजे, बाबा बि चवंदा जेको अब्दुल्ला समी साहब हकीम साहब चई छॾियो। बिल्कुलु हा त मदरसे सां गॾु को मदरसो हिकमत कोन्हे, बिल्कुलु पर हिकमत हुनर आहे, हुनर आहे उहो इंडिया मां सिखी आया अव्हांजा ॾाॾा। ॾाढा बिल्कुलु। सो मूंखे बसि हिकिड़ो ई स्किल ईंदो गाॾी हलाइणु। अच्छा, हा सो मोटरसाइकिल या कार 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 बिल्कुलु कार हलाइण ईंदी, मोटरसाइकिल बि हलाइण ईंदो। शुरूआति में त छो जो रोड ते ईअं असां माना हैदराबाद चइजे या कराची बि आउं गाॾी खणी ईंदो हुउमि। कराची हैदराबाद में ड्राइविंग करण वारो माण्हू जॾहिं रूल्स जे हिसाब सां गाॾी हलाए थो, वॾो फ़र्क़ु आहे। उते वञण साण ई माना चइजे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। पहिरीं त तव्हांखे माना सम्झणो पवंदो आहे त हिते तव्हांखे रूल फॉलो करिणा आहिनि, हिते कैमराज़ लॻल आहिनि, हिते अगरि फ्लैश लाइट ॿरी दंड पियो लख सवा लख माना आराम सां हिकिड़ी फ्लैश लाइट माना 1.5 लख रुपया तव्हांजो धक में वियो हलो। सो पहिरीं त रूल सिखिया सभु, ऐं उहे सिखी करे पोइ पहिरीं मूं हुते बाइक ते कमु कयो एज़ अ डिलीवरी जो। छाजी डिलीवरी? फूड डिलीवरीज़। अच्छा, हा फूड डिलीवरीज़ जो कमु कयो, ऐं उहो मूं तक़रीबन 2 महीना बाइक ते कयो, छो जो बाइक ते मूंखे ज़्यादा कॉन्फिडेंस बि हो ऐं इहो सोचींदो हुउमि त हिन में गाॾीअ खे घटि नुक़सानु पहुचंदो, हिकिड़ो इहो आहे। ऐं सम्झ में ज़्यादा ईंदो, ऐं ॿियूं गाॾियूं जेके आहिनि उहे थोरो ख़्यालु कंदियूं, बसि इन जे करे मूं 2 महीना बाइक हलाई। मिस्टर यासिर, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ॿुधाए। जी आउं चाहियां थो त ख़ुदि असांजा ॾिसंदड़ बि इहे ॻाल्हियूं सम्झंदा बि हलनि, ऐं ज़ाहिर आहे हिन प्रोग्राम खां पोइ अव्हांखे लातादाद माण्हू चाहींदा त उहो इटली खां पोइ ऑस्ट्रेलिया वञनि। जी हा, ऐं जिन जो हथु तंग हूंदो जी ऐं जेके महिनत करणु चाहींदा, जी त जॾहिं तूं मानी सप्लाई पे कई जी त कंहिं होटल कंहिं रेस्टोरेंट तो खणी कंहिं घर पे पहुचाए या ऑफिस पे पहुचाए? हाँ बिल्कुलु। अच्छा जी उतां ईअं हूंदो जो ऐप हूंदी, ऐप जे ज़रिए असांखे ख़बर पवंदी हिन रेस्टोरेंट ते वञिणो आहे, हितां खां सामान खणणो आहे जेको बि हुजे, उहो खणी करे घरनि ते ऑफिसिस ते पुॼाइणो आहे। उहो थी वियो। जी अच्छा, इन 2 महीननि जे इन सॼे एक्सपीरियंस में जी तुंहिंजे घर ख़बर आहे त छोकिरो असां वारो छा वेठो करे? उहो छो जो जीअं मूं ॿुधायो मुंहिंजो बाबा खे थोरो ख़बर हुई त उन मेंटली मूंखे इन शइ जे लाइ बि तयारु कयो त स्टार्ट में वञी पंहिंजा हथ पेर हलाइणा पवंदा, ऐं कंहिं कम में आर न आहे सम्झणो, वाह वाह, छो जो सर्वाइवल आहे। हर को माण्हू जी कहाणी हितां ई शुरू थींदी आहे। बेपोरियो इबादत आहे न। बिल्कुलु बिल्कुलु। सो वाह वाह, कंहिं कम में माण्हू आर न सम्झे, ऐं जेको शइ तव्हांखे मिले पई तव्हां बि ऐं हुते बि इहो को माना पाण वटि हिकिड़ो चइजे थोरो डिफरेंट माहौल आहे, मुख़्तलिफ़ आहे इलाही। हुते अहिड़ो कुझु बि न आहे, तव्हां को बि कमु कयो को मसइलो न आहे। पोइ ख़राबी थोरी आहे, बिल्कुलु उहो ई त को महिनत था कयो न हुनजो उजूरो था वठो। हा हा बिल्कुलु ईअं ई आहे। बसि उहे इन्हनि 2 महीननि में को ख़राबु वाक़ियो पेश आयो तोसां, का मानी किथे ग़लति पहुचाई हुजे? हा शुरू में थींदो आहे। हा, जीअं मिसाल आउं चवां त पहिरियों ॾींहुं हुजे, पिज़्ज़ा जेको आहे उहो मूंखे बैग में रखणु कोन आयो। ओके, उहो सिधो रखिबो आहे, मूं टेढ़ो कयो त सॼो पिज़्ज़ा निकिरी आयो, ईअं बि थियो आहे। ऐं उन खां अलावा मुंहिंजो हिकिड़ो दफ़ा एक्सीडेंट बि थियो। ऐं हा उहो बाइक हलाईंदे उहो घर कोन ॿुधायो अथऊं, हाणे शायदि ख़बर पवंदी। बाक़ी तॾहिं मुंहिंजो हिकिड़ो एक्सीडेंट थियो ऐं हलंदे बाइक जेका आहे सा स्लिप थी वई, छो जो बारिश हुई ऐं मेलबर्न जो मौसमु ॾाढो अनप्रिडिक्टेबल हूंदो आहे, केॾी महिल बारिश थी सघे। सो बाइक स्लिप थी, थोरा धक वक लॻा, अहिड़ो को ख़ासि धक न लॻो, बट वरी बि हॉस्पिटल वियमि, ATS इंजेक्शन। हा हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां, ऑस्ट्रेलिया जो सुठो सिस्टम इहो आहे, वीज़ा सां गॾु हेल्थ इंश्योरेंस लाज़मी आहे, उन जे बग़ैर वीज़ा न मिलंदो, दाख़िला ई कान्हे। बिल्कुलु। ऐं तव्हांखे अचणु साणु एक्टिव करिणो आहे, जीअं पुॼंदो इंश्योरेंस वारनि खे ईमेल कंदो ऐं अची वियो मुंहिंजो एक्टिव कयो। उहो कार्ड मुंहिंजो एक्टिव हो, त उहो कार्ड मुंहिंजे खीसे में हमेशह हुजणु खपे। उन ॾींहुं बि ईअं थियो, ऐं सिधो हॉस्पिटल वियुमि, मूं पंहिंजो कार्ड ॾेखारियो, हुननि फ्री में मुंहिंजो इलाजु कयो, जंहिंजी फ़ीस तक़रीबन हुननि जेको बिल ठाहियो उहो $400 ठाहियो, ऐं मूंखे उन में रुपयो बि भरिणो न पियो। ATS इंजेक्शन लॻी, बैंडेज थियो वग़ैरह उहो सभु शयूं थियूं,
पर उहो सॼो इहो हिकिड़ो माना हेल्थ जे हिसाब सां मूंखे ॾाढो ज़बरदस्तु लॻो त इहो मैंडेटरी हुजणु खपे। इटली में न हो, हिते थियो इहो। सो इहो हिकिड़ो चइजे वाक़ियो मूंसां थियो जंहिंमें एक्सीडेंट थियो मुंहिंजो। पोइ मूं शिफ्ट कयो कार ते मुंहिंजो। हाणे जेको आहे मतां कुझु सीरियस इंजरीज़ बि थी थियूं सघनि। धक लॻई त सिखी सिखी वियुसि, हा 2 महीननि खां पोइ सिधो थी वियो। पोइ वरिती मूं गाॾी पहिरीं रेंट ते 2-3 महीना, पोइ पंहिंजी वेठी वियासीं। अच्छा ॿुधो, तव्हां 2 महीना जो इहो कयो फूड डिलीवरी, जी जी। पोइ छा कयो? उन सां गॾु स्टडी हली पई। उहो त ठीकु जी, फूड डिलीवरी सां गॾु ॿियूं जॉब्स बि ज़ाहिर, ऐं जंहिं रेस्टोरेंट ते वेंदो हुअमि त CV गॾु हूंदी हुई या नंबर हूंदो हुअमि, पुछंदो हुअमि त भई को अगरि कमु आहे त मूंखे ॿुधायो, ऐं कमु करण जे लाइ रेडी आहियां। त नंबर वठी रखी छॾींदा हुआ, पर चवंदे किथां सच कॉल न आई। पर चवंदा जॾहिं का उमेदु न हूंदी आहे तॾहिं वञी करे जॾहिं कमु थियणो हूंदो आहे त ईअं बि थी वेंदो आहे। सो इत्तेफ़ाक़ आउं हिकिड़े रेस्टोरेंट ते वियमि, उहो मुंहिंजे घर जे ई हेठां हो। सो उते डिलीवरी करणु वियमि त उन ईअं ई पुछो चई रहंदो किथे आहे? मूं चयो मथे। अच्छा मथे रहंदो आहे, कमु कंदो आहे ॿियो को? मूं चयो न। चई कंदे? मूं चयो हा। जॾहिं त मूं हुन खां पुछियो ई न, हुन पाण पुछियो, हुनखे बंदे जी ज़रूरत हुई। उन मूंखे जेको आहे सो उते चइजे हायर कयो। पोइ रेस्टोरेंट जे कम ते लॻासीं, पोइ उन में ई लॻी रहियासीं। पोइ डिलीवरी जो कमु वरी छॾे ॾिनोसीं। हे थोरो बहितरु कमु लॻो, बहितरु इन सेंस के हिन में वरी कुकिंग सिखीसीं, खाधा पीता ठाहिणु सिखियासीं, ऐं रेस्टोरेंट खे मैनेज करणु सिखियासीं। सिंध मां विया हो त छा छा पचाइणु ईंदो हुओ? मूंखे इहा बि हिकिड़ी इंट्रस्टिंग कहाणी आहे। मुंहिंजी जेका माउ आहे न, उन असां छोकिरनि खे माना घणा भाइर आहियो? असां 3 भाइर आहियूं पाण में। ऐं भेणूं? भेणूं 4। अच्छा, हा। सुगड़ भेणूं वधीक आहिनि या भाइर? भाइर असल में असां पहिरीं जेको आहे न, मुंहिंजी हिकिड़ी वॾी भेण, उन पोइ असां 3 भाइर उहा हुआसीं। त दादली हूंदी न? बिल्कुलु, मां जी दादली हुई त असांखां बि कम में वठंदी। अच्छा। बिल्कुलु, असांखे माना असां शायदि ख़ानदान में पहिरियां छोकिरा हूंदा हुआसीं जेके घर में ॿुहारो पोछो बि कंदा हुआसीं। वाह वाह। ऐं कपिड़ा बि धोआरींदा हुआसीं, ऐं माना कुकिंग जो कमु बि। सुबुह जो माना मूंखे यादि आहे 6 क्लास खां वठी मैट्रिक ताईं मुंहिंजी माउ जेका उहा मानी पचाईंदी, ऐं अंडा ऐं ॿियो चांहि ठाहींदो। इहो मुंहिंजी ड्यूटी। ॿी ॻाल्हि इहा त बाबा खे कंदे ॾिठोसीं, बाबा बि कुकिंग कंदो हो। उन ते त वरी होम मिनिस्टर वज़न हूंदो। चई सघो था, बिल्कुलु। सो इहा बाबा त घर घर जी कहाणी आहे। हा, जंहिं ॾुख जी न पुॼाणी आहे, इहा घर घर जी कहाणी आहे। पर इन सां हिकिड़ो थियो जी त पोइ माण्हू ज़िंदगी में ऐं हिननि 7 खंडनि में किथे बि पाण पचाए पाण सिखे त उहो ॾुखियो नथो थिए। बिल्कुलु। माउ पीउ जेको तव्हां सां कर्म कयो, बिल्कुलु। वॾी भेण जी। त उन्हनि जेको सेखारियो तव्हांखे, जी। उन में पोइ ॿियो छा कयो? ॿियो हाणे कुकिंग वुकिंग थी वई। हा। हा। हाणे तव्हांखे मिली वियो यूनिवर्सिटी जे हेठां ई जॉब। हा, उहो केतिरो वक़्तु कयो? उहा माना यको कंटिन्यू रही। हा। उहा इन जे करे जो हुननि खे रिलायबल माण्हू ते खपियो। अच्छा। त जेको माना हुननि जो एक्सेस चवंदा आहिनि, जेतिरो ज़्यादा एक्सेस हूंदो जंहिं माण्हू खे त उहो ऑनर जे लाइ ओॾो ई फ़ाइदेमंद आहे। ॿियो ईज़ी बि हुजे न त जल्दी अची वञे। बिल्कुलु। हा। इहो त मूंखे बसि इहो हूंदो हो, जेॾीमहिल कॉल कंदा अगरि आउं हूंदो हुउमि त अची वेंदो हुउमि। शुरूआति में 2 ॾींहं हफ़्ते जा मिलंदा, हाणे माना फुल रेस्टोरेंट जेको आहे उहो सम्झो मुंहिंजे हवाले करे छॾियो अथनि। ऐं हिते आयो आहियां तॾहिं मुंहिंजी जूं कॉलूं आहिनि त कॾहिं थो अची। अच्छा। हा, थोरो कम में माना डिस्टर्ब थी विया। हालांकि मुंहिंजी जॻह ते हुननि 3 बंदा गॾु वेठा त ऑस्ट्रेलिया आहियो न? जी जी, ऑस्ट्रेलिया। हीअ ऑस्ट्रेलिया जी ॻाल्हि? जी जी, ओके। त उहो माना अञा ताईं हींअर बि माना 2 ॾींहं पहिरीं बि हुनजो आयो त भई तव्हां हितो वारो कारखानो जेको आहे इहो अची हलाए। हा, असां गॾु ॾुखियो पइजी आहे। हाणे जल्दी थोरो महिरबानी कर, जल्दी अचो। सो हाणे उन इहो हले पियो। जी। पाण सिंधी आहियूं जी। त जिते बि वियो उन्हनि खे अवल सिंधियुनि जी ख़बर हुई?
सिंधियुनि जी हा हुते इहो थींदो आहे त मूंखे सिंधियुनि जी ईअं ख़बर पई जो फेसबुक जे ज़रिए ग्रुप हो हिकिड़ो न बाबा, जी उते जी ॿिया सिंधी न, जी जी ही जेके रोमन एम्पायर जा बादशाह तोसां मिलिया 57 यूनिवर्सिटी में माण्हू शागिर्द जी 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 ऐं तुंहिंजी फैकल्टी जी जी या ऑस्ट्रेलिया में, त उन्हनि खे सिंधियुनि जी ख़बर हुई? सिंध जे बारे में एज सच जिन सां डिस्कशन थियो छो जो सभु स्टूडेंट हुआ हा, ज़ाहिर मेजोरिटी, आहे मेजॉरिटी त एतिरी कंहिंखे नॉलेज न हुई इंडस जी हुई। इंडस जे बारे में ज़ाहिर आहे, इंडस सिविलाइजेशन त पंहिंजी ॾाढी हा इहो इन जे बारे में उन्हनि खे ख़बर हुई। हा बाक़ी पर्टिकुलरली जॾहिं असां हिक ॿिए जी कल्चर जे बारे में ॻाल्हाईंदा हुआसीं त पोइ ज़्यादा डिस्कशन थींदो, ज़्यादा ॿुधाईंदासीं। हाणे जीअं कल्चरल डे जे हवाले सां आउं ॾाढो माना एक्साइटेड हूंदो हमेशह, यूनिवर्सिटी जे दौर में बि ईअं थियो त आउं उहो ई पंहिंजो सिंधी सलवार कमीज़ पाती, अजरक पाती, टोपी पाती ऐं पंहिंजी कल्चरल कल्चर ड्रेस में। बिल्कुलु, त ईअं ई तव्हां माना रिफ्लेक्ट कंदा आहियो, पंहिंजो कल्चर ॿियनि खे ॿुधाईंदा आहियो, अॻिलो ॾिसंदो ज़ाहिर पुछंदो ऐं पोइ जेको आहे सो डिस्कशन ज़्यादा वधंदो। सो रोम में बि हुउमि तॾहिं बि ईअं कयुमि, ऐं ऑस्ट्रेलिया पहुतुमि मेलबर्न यूनिवर्सिटी में तॾहिं बि कल्चरल डे थियो, उन ई ॾींहं ते पाए वियुमि। पोइ ज़ाहिर आहे उन्हनि सां बि सुठो डिस्कशन थियो उन ते, ऐं पोइ हुननि पंहिंजे कल्चर जे बारे में बि ॿुधायो, पंहिंजे कल्चर जे बारे में बि। सिंध जे नौजवाननि खे ॿुधाए जी त उहे ऑस्ट्रेलिया में कीअं अचनि, उहे यूरोप में वञी छा कनि, जी ऐं हिते पंहिंजे मादरी इल्मी या अल्मा मेटर में या पंहिंजी यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में महिनत केतिरी कनि, कहिड़ा कहिड़ा सब्जेक्ट इम्पॉर्टेंट आहिनि, दुनिया कीअं अॻिते थी वधे, ऐं GPA केतिरी हुजणु खपे, आइल्स छो हुजणु खपे, ॿियूं ॿोलियूं छो हुजणु खपनि, इहो पंहिंजी ज़ुबान मुबारक सां मोहतरम यासिर समो साहब असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाए। जी सभिनि खां पहिरीं त स्टार्ट कयूं था पंहिंजी यूनिवर्सिटी खां। असांजो पहिरियों कमु हुजणु खपे पंहिंजी CGPA खे सुठे खां सुठो रखणु। 3.5 प्लस त माना मिनिमम माण्हू सोचे त 3.5 हुजणु खपे लाज़मी, अगरि न त पोइ ऑप्शन्स थोरा घटि बि आहिनि, पर 3.5 खां जॾहिं माण्हू मथे वेंदो आहे त ऑप्शन ज़्यादा खां ज़्यादा खुलणु शुरू थींदा आहिनि। हर सुठी यूनिवर्सिटी चाहींदी आहे असां वटि ब्रिलियंट स्टूडेंट अचे, ऐं ब्रिलियंट स्टूडेंट कीअं हू असेस कंदा आहिनि, हू तव्हांजी CGPA ॾिसंदा आहिनि। सो CGPA सुठी रखो। ॿिए नंबर ते अचूं था इंग्लिश लैंग्वेज टेस्ट, जेका सभु भॼंदा आहिनि। आइल्स जो नालो ॿुधंदा आहिनि, ऐं मुंहिंजो डिस्कशन थींदो आहे त काफ़ी जेको अवॉइड कंदा आहिनि त यार आइल्स खे बाएपास कीअं कजे, इहो माइंड मां कढो त आइल्स खे बाएपास करिणो आहे। आइल्स माना IELTS, इन में T जेका आहे साइलेंट आहे। हा आइल्स कजो या PTE कयो, जेके बि इंग्लिश लैंग्वेज जा कोर्सिस आहिनि यूनिवर्सली एक्सेप्टेड, उहे तव्हां उन्हनि मां को बि हिकिड़ो करे था सघो, उहो ॾाढो ज़रूरी आहे। उन खां पोइ अचूं था पंहिंजे सब्जेक्ट्स जे लिहाज़ सां। तव्हांखे जंहिंमें मास्टर्स करणी आहे उन में तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हिन वक़्तु रिसर्च छा थी पई हले, दुनिया किथे पहुती आहे। तव्हां कंहिं बि यूनिवर्सिटी में अप्लाई कंदो, उते जे प्रोफेसर्स जूं रिसर्चूं लिखियलु हूंदियूं आहिनि त हू छा में कनि पिया, हिन वक़्त में पोइ साल हुननि छा ते रिसर्च कई आहे, ऐं हाणे हुननि जो रिसर्च इंट्रस्ट छा आहे। तव्हां फाइनल ईयर जे प्रोजेक्ट में उहो ई प्रोजेक्ट खणो जेको तव्हांखे फ्यूचर में करिणो आहे, मास्टर्स में करिणो आहे। मिसाल तौरु अगरि आउं ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि कयां, मूं मास्टर्स ट्रांसपोर्ट में कई, त मुंहिंजो जेको फाइनल ईयर थीसिस आहे उहो बि ट्रांसपोर्ट में हुजणु खपे। ज़रूरी न आहे पर हुजणु खपे, उन सां अंडरस्टैंडिंग सुठी थींदी आहे। सो बैचलर जे दौरान तव्हांखे इन्हनि टिनि शयुनि ते लाज़मी फोकस रखिणो आहे। इहे ई टे शयूं तव्हांखे जेको आहे सो यूनिवर्सिटी में एडमिशन ॾियणियूं, उन खां पोइ स्कॉलरशिप बि ॾियणियूं। उन खां पोइ अचूं था स्कॉलरशिप्स जेके आहिनि से यूरोप जो हर मुल्क ॾिए थो, हर मुल्क स्कॉलरशिप ॾिए थो। ईज़ी में ईज़ी असांखे लॻंदो आहे इटली, उन खां पोइ तव्हां अचो पंहिंजो हंगेरी स्कॉलरशिप ॾिए थो, स्टाइपेंडियम हंगेरी कम स्कॉलरशिप आहे। उहा जेका हेग जे थ्रू थी मिले, उहा टेस्ट ॾींदो, टेस्ट पास कंदो, तव्हांखे सिलेक्शन थी वेंदी। 80-85 मार्क्स जी ज़रूरत आहे।
इहा हिकिड़ी सुठी स्कॉलरशिप आहे। देन आहे इरसमंडस स्कॉलरशिप, जेका सॼी यूरोप जी आहे। तव्हांखे 3 मुल्कनि मां हिकिड़ी डिग्री मिलंदी, एक्सपोजर 3 मुल्कनि जो, डिग्री हिकिड़ी मिलंदी। उन स्कॉलरशिप में सुठो अमाउंट ॾींदा आहिनि, रिटर्न टिकट्स बि ॾींदा आहिनि। एंड देन जर्मनी जी स्कॉलरशिप आहे, DAAD स्कॉलरशिप जो नालो आहे। उन में बसि रिक्वायरमेंट इहा 2 सालनि जो तव्हांजो पंहिंजे फील्ड में तजुर्बो हुजणु खपे। अगरि असां ऑस्ट्रेलिया जी हाणे ॻाल्हि कयूं त उते जो सीन इहा आहे जो उते हिकिड़ी त यूनिवर्सिटी स्कॉलरशिप ॾींदी आहे, ॿी उन्हनि जी जनरली ऑस्ट्रेलियन अवॉर्ड जे नाले सां हिकिड़ी स्कॉलरशिप आहे, जंहिंमें काफ़ी पाकिस्तानी अचनि था। ऐं जॾहिं असां डेटा ॾिसूं त जेको इरसमस स्कॉलरशिप आहे, इरसमंडस स्कॉलरशिप यूरोप जी, पोइ साल सॼी दुनिया मां ज़्यादा खां ज़्यादा जेके शागिर्द हुआ उहे पाकिस्तानी हुआ जिन खे इहा मिली आहे। वाह वाह। त माना इहो असांजे लाइ वॾी मोटिवेशन आहे त असां इहा स्कॉलरशिप ज़्यादा खां ज़्यादा हासिलु करण में कामयाबु रहियासीं। सो इहो असांजो फस्ट टारगेट हुजणु खपे यूरोप जे लाइ। ऐं उन खां पोइ ऑस्ट्रेलिया वञिणो आहे त यूनिवर्सिटीज़ जी स्कॉलरशिप, उन में पैसो बि सुठो आहे ऐं फीस बि वेव ऑफ थी वेंदियूं आहिनि। ऑस्ट्रेलियन अवॉर्ड स्कॉलरशिप आहे, ॿी हर यूनिवर्सिटी जे पंहिंजे नाले सां स्कॉलरशिप ईंदी आहे। हिकिड़ी वाइस चांसलर स्कॉलरशिप बि आहे। सो इहे सभु स्कॉलरशिप आहिनि, जेतिरो ज़्यादा माण्हू एक्सप्लोर कंदो ओॾो ज़्यादा जेको आहे सो अपॉर्चुनिटीज़ नज़र ईंदियूं। बट बेसिक शयूं इहे ई हुयूं त IELTS, CGPA ऐं फाइनल ईयर प्रोजेक्ट, इन्हनि टिनि ते ज़्यादा खां ज़्यादा फोकस करण जी ज़रूरत आहे। इहे ई जेको आहे सो अॻियां स्कॉलरशिप ऐं एडमिशन में वॾो हेल्पफुल रहंदो। हीउ हुयो जनाब हकीम अब्दुल्ला जो पोटो ऐं जनाब मोहम्मद यूसुफ साहब जो ॾोहिटो, जनाब रफ़ीक अहमद साहब जो फर्ज़ंद, ऐं अॼुकल्ह ऑस्ट्रेलिया जे शहर मेलबर्न यूनिवर्सिटी में मास्टर्स करे थो प्रोजेक्ट मैनेजमेंट जे हवाले सां। मेहराण यूनिवर्सिटी मां फस्ट क्लास पढ़ी हू पहिरियां रोम आयो, रोम मां हुनखे दोस्तनि जी तात लॻल हुई, ऑस्ट्रेलिया निकिरी वियो ऐं तमामु नंढा नंढा धंधा करे पेट कूत लाइ, पंहिंजे पढ़ण जे लाइ, पंहिंजो हॾु हलाइण लाइ, पंहिंजो पाण खे अॻिते वधाइण लाइ यासिर अली समो साहब जेको आहे उहो क़ाइद अज़म जे अबाणे शहर झिरक मां निकिरी अचे मेलबर्न पहुतो। ऐं क़ाइद अज़म त लंडन वियो हो, पर हीउ उन खां भविखो अॻिते वियो। हिन खे के मुल्क आज़ादु कराइण जी ज़िमेदारी असां नथा ॾियूं, पर हिन जीअं आख़िर में अव्हांखे चयो आहे त GPA इंग्लिश जे IELTS ऐं पंहिंजे बेसिक सब्जेक्ट्स में जेकॾहिं असां प्रॉपरली 80 खां 85% अॻिते अचूं था त पोइ दुनिया जा दर हुन मुख़्तलिफ़ यूरोपी ऐं ऑस्ट्रेलवी स्कॉलरशिप्स जी बि ॻाल्हि कई। असीं सम्झूं था त लीडर TV सिंध जे नौजवाननि खे हिन प्रोग्राम वसीले हिकिड़ियूं ॿ रतियूं के चङियूं ॻाल्हियूं ॿुधाइण में कामयाबु वई हूंदी। असीं ॿियनि नौजवाननि खे बि अपील कयूं था जेके दुनिया जे कहिड़े बि हिसे में रहनि था, उहे असांखे फ़ोन करे असां सां ॻाल्हाए ऑनलाइन ते या हिते कराची शहर में अची पंहिंजो इंटरव्यू ॾियनि। यासिर अली समो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। अव्हां मूंखे हीउ टाइम बि ॾिनो ऐं लीडर TV खे मौक़ो बि ॾिनो तव्हांजे मार्फत असां सिंध जे नौजवाननि खे का ॻाल्हि ॿुधाए सघूं। वॾी महिरबानी।